अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां प्रिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान तालिबान विच में जंगबंदी जारी रखण ते इतफ़ाक़। इस्तांबुल ॻाल्हियुनि खां पोइ तुर्किया जी परॾी वज़ारत तरफ़ां गॾियल पधिराई जारी। 6 नवंबर ते ॻाल्हियुनि जो ॿियो दौर थींदो। धुरियूं निगरानी तस्दीकी निज़ाम क़ाइम करण ते मुतफ़िक़। पधिराई में चयो वियो आहे त निज़ाम अमन जे क़याम खे यक़ीनी बणाईंदो। भञकड़ी कंदड़ धुर मथां सज़ा लागू कई वेंदी। पंजाब हुकूमत पारां पार्लियामेंट खां बल्दियाती इदारनि खे आईनी तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो। सूबाई असेंबली मां इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थियल करारदाद पार्लियामेंट खे उमाणी वई। मक़ामी हुकूमतनि जे मुदे तसलसुल खे तहफ़ुज़ ॾियण ऐं मुक़रर वक़्त ते चूंडूं लाज़मी करार ॾियण जी तजवीज़। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद ख़ान चयो आहे त मक़ामी हुकूमतनि जे आर्टिकल 140 में तरमीम करे नओं बाब शामिल कयो वञे। माली, सियासी ऐं इंतज़ामी ख़ुदि मुख़्तियारी लाइ पार्लियामेंट खे जामे तजवीज़ूं उमाणियूं आहिनि। उमीद आहे त उन खे अहमियत ॾिनी वेंदी। केपीके जी 13 रुकनी नई काबीना अॼु हलफ़ खणंदी। काबीना में मीना ख़ान, फज़ल शकूर, फैसल तुर्की ऐं आकिबुल्ला शामिल। शफ़ी ख़ान, खलकुल रहमान, डॉक्टर अमजद ऐं रियाज़ ख़ान बि काबीना जो हिस्सो हूंदा। नाणे खाते जो अॻूणो सलाहकार मुज़म्मिल असलम बि सुहेल अफरीदी जी काबीना में शामिल। पीपुल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ सरगर्म। अॼु अहम इजलास सॾाए वरितो। चौधरी अनवारुल हक ख़िलाफ़ बेतमादी रिथ सुभाणे पेश करण जो इम्कान। पीपुल्स पार्टी नवाज़ लीग में बेतमादी रिथ जे हवाले सां फार्मूलो तय थी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे ऐवान सदर में मुलाक़ात। आज़ाद कश्मीर जे नए वज़ीर आज़म जे नाले हुकूमत जी जोड़ जग ते ॻाल्हि ॿोल। बढाणी वेझो पीरसन चोरनि सां मज़ामत ते गोलियूं हणी क़तल। ॻोठ हुज़ूर बख़्श हालती में हथियारबंदनि पारां अटे चकी मां चोरी जी कोशिश। मज़ामत ते चोरनि 55 वरनि जे अब्दुल अज़ीज़ हालती खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। भाॻियुनि जी फायरिंग में हिकु चोर बि मारिजी वियो। अरबाब कोश तौर सुञाणप। नुसरत फ़िरोज़ में फसल जे भेल तां धुरियनि में झेड़ो। नौजवान कुहाड़ियूं हणी क़तल। बेनज़ीर कॉलोनी में सोलंगी बिरादरी जे 2 धुरियनि में झेड़ो। डंडनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाणो इस्तेमाल। कुहाड़ियूं लॻण करे मज़हर अली सोलंगी मारिजी वियो। गुलाम अब्बास, ज़मीर ऐं जमील सोलंगी ज़ख़्मी। मक़तूल जे वारसनि चवण आहे त सारियुनि जे फसल जे भेल ते वहीद सोलंगी जे धुर ॾांहुं दांह खणी वियासीं, जंहिं ते जवाबदारनि डंडा ऐं कुहाड़ियूं हणी हिकु नौजवान खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो।